नाज़रीन, सकरन जी सहाफ़त में वॾो किरदारु अदा कंदड़ नाले वारे सहाफ़ी मरहूम काज़ी सरफराज़ मेमण जी 3हीं वरसी कॉन्फ्रेंस हॉल में मल्हाई वई। कार्रवाई सहाफ़ी मीर मोहम्मद कीरियो हलाई। प्रोग्राम की तिलावत कुंवर राशिद मुकरम कई। वरसी की तकरीब के नाले वारे दानिशवर सैयद मोहम्मद मुनीशर ज़ाकरी, हमदर्द अगवान गुल मोहम्मद रिंद, नवाब शाह प्रेस क्लब के सदर जुल्फ़कार अली खासकेली, सकरन प्रेस क्लब के सदर मोहम्मद सिद्दीक मंगियो, अब्दुल मनान, अब्दुल तवाब शेख, काज़ी जावेद सनाई, पीपी अगवान नूर अहमद लाखो, मसूद उमरानी, काज़ी परवेज़ सनाई, मुकर्रर काज़ी सरफराज़ मेमण संदसि सहाफ़त की खिदमत एवज़ खेसि लफ़्ज़नि की भेटा पेश कई हुई। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। खोड़ सारा अहिड़ा सहाफ़ी हुआ जिन सहाफ़त की शुरूआत कई, सहाफ़त में हिसो वरितो ऐं सहाफ़त में पंहिंजो किरदारु अदा कयो। मां सम्झां थो त असांजे सकरन जे सहाफ़त जो हिकिड़ो औज 84 ऐं 86 जूं एबाडी जूं तहरीकूं हुयूं। जॾहिं उहे तहरीकूं हलियूं हुयूं त उन में जॾहिं असां वटि पूरो ख़ानचाने जो जेको वाक़ियो थियो ऐं उन खां पोइ लाखान वारो जेको वाक़ियो थियो, उन्हनि ॿिन्ही जे हवाले सां न रुॻो सिंध पाकिस्तान पर इंटरनेशनली सहाफ़त जो जेको रुख हो उहो न सिर्फ़ु सिंध में पर ख़ुशूसन सकरन में थियो। ऐं मां सम्झां थो पहिरियों इहो आख़िरी दफ़ो हो जो बाग तेलीब हिते आयो हो। उन में इहे असांजा दोस्त हुआ, मुंहिंजे वारा हुआ, तरी सहाफ़त असांजो मूं सां गॾु पिणु तरी यात्री साग सूबरे वारा हुआ। ऐं हिननि खे जेके शुरूआती न्यूज़ वयूं हुयूं मूंखे मजबूर में पढ़ियो, शायदि सां गॾु में पढ़ियो, उन में इबरत जूं ऐं सरफराज़ जूं ख़बरूं जेके हुयूं से न सिर्फ़ु पाकिस्तान मुख़्तलिफ़ चैनल ते ऐं हुते आयूं पर इंटरनेशनल मीडिया बि उन्हनि खे कयूं। ऐं उहो दौरु ऐं अॼु जी सहाफ़त में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे कि थधे माहौल में ऐं सियारे में कचहरी रख जे सहाफ़त जे हवाले सां उन में ॾिसजे ऐं भला अहिड़ो को असां मां तंग आहे त मां फ़र्क़ु पियो भेटियां पर इन जो तव्हां सभु मौजूदु दोस्तनि खे सलाम। सुठी हिकिड़ी रिवायत आहे जंहिंने असांजे लाइ कलम हिफ़ाज़त कई या लिखियो, असांखे हुनखे यादि करणु घुरिजे। साईं काज़ी सरफराज़ असीं गॾु बि पढ़ियासीं, क्लास फेलो हुआसीं, त हुन सां मुंहिंजूं तमामु घणियूं यादूं आहिनि। असांजी कुर्सी बि गॾु हूंदी, डेस्क बि गॾु हूंदी ऐं पोइ जॾहिं हुन पढ़ाई छॾे सॼो अची वियो सहाफ़त में इन में त उन ॾींहंनि में मां CSS वग़ैरह जी तयारी कंदो हुउसि त मूंखे किताब मैगज़ीन रिसाला मदद कंदो। हिकु वॾो नालो ऐं अलाह ताला हुनखे हमेशह जन्नत में जॻह ॾे, असांजूं दुआऊं आहिनि। ऐं आउं सिर्फ़ु जीअं त दोस्तनि ॻाल्हायो आहे, ऐं जीअं जुल्फ़कार साहिबु चयो, आउं चाहियां थो त असां हमदर्द जे तरफ़ां 2 स्कॉलरशिप ऐलान था कयूं। हिकिड़ी काज़ी सरफराज़ लाइ, हिकिड़ो साईं अली अहमद शाह साहिब लाइ। इहे 2 स्कॉलरशिपूं तव्हां काज़ी साहिब ऐं जुल्फ़कार साहिबु फ़ैसिलो कनि त प्राइमरी ते ॾिजनि या मैट्रिक जे ॿारनि खे ॾिजनि या उन खां पोइ त उहे 2 स्कॉलरशिप इंशाअल्लाह जुलाई खां जेके तव्हां नाला ॾींदव असां उन्हनि खे इंशाअल्लाह जेसिताईं ज़िंदगी आहे या पोइ बि आमदन मदद कंदी रहंदी। ऐं तव्हांखे अलाह उन्हें किरदार में कमिटमेंट होती है, उन्हें किरदार में जज्बा होगा, खिदमत आए खुदा जी सब का कम न चले वो जोर होगा मेहरबान रहा है काज़ी सरफराज़ ऐं काज़ी ख़ानदान जेको सतनि जहां सकरन कमु करे रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंग का एक दिन आगे की तारीख होती थी, जैसे आज 29 है, 29 जून, उसमें 30 जून लिखा होता था ताकि देर से पहुंचने वालों पर तासुर रहे कि जी ताज़ा अखबार है। मिलता था बासी मौजूद अज असांजे मेहरबान प्यारे साथी साईं काज़ी सरफराज़ मेमण जी 3हीं वरसी आहे। अवां खे अर्ज़ु कंदुसि त मरहूम जी यादि